सिंध में माण्हू रड़ियूं कनि था त हिते बेरोज़गारीअ जो तूफ़ान आहे ऐं नौकरियुनि में मेरिट जो नामो निशान न आहे। तव्हां जेके पॉलिसी रखी आहे पास कयूं थी असां तव्हां ॿुधायोसीं त कयूं छा था तव्हांजो त कयूं छा पर सोचो जॾहिं असांजी जमहूरियत असांजी डेमोक्रेसीअ में को सुधारो न आहे आयो, को रिफॉर्म न आहे आयो, त असां कीअं था एक्सपेक्ट करे सघूं त मेरिट थींदी। 1968 खां वठी हिकु सिंगुलर पार्टी सिंध खे रूल करे रही आहे ऐं इन डेमोक्रेसीअ खे मोनार्की में तब्दील करे छॾियो आहे। It is a young country, it's a young democracy. Sharif is the brother of former deposed Prime Minister Nawaz Sharif. You yourself are part of one of Pakistan's leading political families and the son of two former a Prime Minister and a President. Some would say that is what is wrong with Pakistani politics, this sort of dynasty family politics. Right or wrong? जॾहिं तव्हां पंहिंजा हुकुमरान पंहिंजा लीडर ई मेरिट ते सिलेक्ट नथा कयो, पैसे जी ताक़त ते था सिलेक्ट कयो, त तव्हां कीअं एक्सपेक्ट कयो था, कीअं उमेद रखो था त तव्हांखे मेरिट ते जॉब मिलंदी। जॾहिं तव्हां सॼो सारो कंट्रोल अमीर ऐं बासर माण्हुनि जे हथनि में था ॾियो त पोइ तव्हां इहा उमेद कीअं था रखो त तव्हांखे रोज़गार मिलंदो। सॼी दुनिया खे ख़बर आहे त अमीर ऐं बासर माण्हुनि जी सोच छा हूंदी आहे। उन इहा सोच हूंदी आहे त जेको ग़रीब आहे उहो सदाईं असांजे पेरनि में किरियो रहे ऐं कॾहिं बि गुरबत मां न उथी सघे। पोइ उहे तव्हांखे छो उथणु ॾींदा गुरबत मां ऐं तव्हांखे रोज़गार छो ॾींदा? उन्हनि जी इहा ई सोच आहे त हे किरिया रहनि, अणपढ़ियल रहनि, जाइल रहनि ऐं असां हिननि ते रूल कयूं। तव्हां मूंखे ॿुधायो त कॾहिं बि अहिड़ो को वाक़ियो पेश आयो आहे त कंहिं ग़रीब हारीअ जो पुटु MPMNA थियो हुजे या को लाइक़ु माण्हू MPMNA थियो हुजे? सदा ईअं थींदो आहे त जेके बि पैसे वारा माण्हू आहिनि उहे ई तव्हांजा लीडर थींदा आहिनि, उन्हनि खे ई तव्हां सपोर्ट करे पंहिंजो लीडर बणाईंदा। जॾहिं हुकुमरानीअ में ई मेरिट जो तसवुरु ग़ाइबु आहे त तव्हां कीअं उमेद रखो था त तव्हांखे मेरिट ते जॉब मिलंदी? पीपल पार्टी माना ॿ टे कारकुन खे नौकरियूं मिलियूं त हक़ थी वियो। अड़े हू वोटर जे तव्हांखे ताक़त ॾिनो, उनजो छा आहे? जेको सिस्टम सिंध जे माण्हुनि जी गैर ज़िम्मेवारीअ सबबु ठहियो आहे उहो मेरिट खे नज़रअंदाज़ करे थो। जेके बि नौकरियूं ठहनि थियूं उहे मेरिट ते ॾियण बदिरां पॉलिटिकल फेवर्स तौरु ॾिनियूं वञनि थियूं। नौकरियूं क़ाबिलियत आधार न पर सियासी वफ़ादारी आधार मिलनि थियूं। जीअं हुकुमरान पाण सिलेक्ट थिया आहिनि उहो ओड़ो ई नज़रियो रखंदा ऐं उहे ई माण्हू सिलेक्ट कनि था पिया। हीउ सिस्टम ईअं ई बरक़रार रखण लाइ असांजे ॿारनि खे तालीम खां महरूम कयो थो वञे, असांजी यूथ खे मॉडर्न रिफॉर्म्स खां बि दूर रखियो थो वञे पियो। जीअं सिंध जो अवाम पढ़ियल लिखियल थी थो वञे त उहो हिननि जी गवर्नेंस खे क्वेश्चन कंदो, सवाल पुछंदो त छो न मेरिट थी थिए, छो असांखे बुनियादी हक़ नथा मिलनि। 100 मां 30, 40 ऐं 50 मार्क्स खणण वारनि माण्हुनि खे बि उस्ताद भर्ती थो कयो वञे ताकि जेके बेसिक एजुकेशनल रिफॉर्म्स आहिनि उहे बि ग़रीब माण्हुनि जे ॿारनि ताईं न पुॼनि ऐं उहे अणपढ़ियल रहनि। जॾहिं तव्हां पंहिंजा लीडर पंहिंजा हुकुमरान मेरिट आधार सिलेक्ट कंदो तॾहिं तव्हां सां बि मेरिट थींदी। बाक़ी ईअं रोअण सां को फ़ाइदो न आहे। टिकेटियनि खे सिखत अचणु खपे, उन खे केरणु खपे। नथा करनि त हर शरीफ़, हर बाशऊर, हर गैरतमंद सिंधीअ जो फ़र्ज़ु आहे त गदार टिकेटीअ खे पंहिंजो वोट न ॾे ऐं जेके वोट संस हथ में आहिनि उहे हुनजे ख़िलाफ़ु इस्तेमालु करे। भले 5 गैरतमंद हुजनि, ॿिया भड़े भाड़ या तुम्बा हुजनि खे वोट ॾियनि। निशानूं बनाइणु खपे, उन्हनि खे मिसाल क़ाइमु करणु खपे त टिक सां सिंध जे माण्हूअ जो ज़हन ज़मीन विकिणी भॾा फुरियात अॻे चवंदा आहिनि उलथे खां पोइ अवेर कान्हे, फुरे खां पोइ डपु कोन्हे, फुरियात वेठा आहियूं।